लूका अध्याय 23। पिलातुस जे साम्हूं येशू। तॾहिं सॼी यहूदी महासभा उथी ऐं उहे येशूअ खे रोमी राज्यपाल पिलातुस ॾांहुं वठी विया। उते उहे येशूअ ते ईअं इल्ज़ाम हणण लॻा कि असां इन माण्हूअ खे असांजी जातीअ खे गुमराह कंदे, रोमी महाराज खे महसूल ॾियण खां मना कंदे ऐं पंहिंजे पाण खे मसीह यानी राजा चवंदे ॿुधो आहे। इन ते पिलातुस येशूअ खां पुछो, छा तूं यहूदियुनि जो राजा आहीं? येशूअ संदसि खे जवाबु ॾिनो, हे त तूं पाण ई थो चईं। तॾहिं पिलातुस मुख्य याजकनि ऐं भीड़ खे चयो, मां इन माण्हूअ में अहिड़ो कुझु न पातो आहे कि जंहिंजी वजह सां मां हिन खे ॾोही ठहिरायां। पर उहे अञा बि ज़ोर भरे करे ईअं चवण लॻा कि इन सॼे यहूदिया क्षेत्रनि जे माण्हुनि खे पंहिंजी सिख्या ॾेई भड़कायो अथई। इन गलील क्षेत्रनि खां शुरूआति कई हुई ऐं हाणे हेसि ताईं पहुतो आहे। इहो ॿुधी पिलातुस उन्हनि खां पुछो, छा हे माण्हू गलीली आहे? जॾहिं पिलातुस खे ख़बर पई त येशू गलील क्षेत्र जे हाकिम हेरोद एंतिपास जी हद जो आहे, तॾहिं उन संदसि खे उॾां मोकिलियो ऐं उन वक़्तु हेरोद यरूशलेम शहर में ई हो। हेरोद जे साम्हूं येशू। हेरोद जॾहिं येशूअ खे ॾिठो त उहो ॾाढो ख़ुशि थियो, छोकी उहो घणेई वक़्त खां संदसि खे ॾिसण पियो चाहे। उन येशूअ जी चर्चा ॿुधी हुई ऐं उन जे तरफ़ां कोई चमत्कार ॾिसण जी आशा पियो रखे। सो हेरोद येशूअ खां घणेई सवाल कंदो रहियो, पर येशूअ उन खे कुझु बि जवाबु न ॾिनो। उते मुख्य याजक ऐं धर्मशास्त्री बि उन जे पासे में बीठा हुआ। उहे सख़्तीअ सां येशूअ ते ॾोह हणण लॻा। तॾहिं हेरोद पंहिंजे सैनिकनि सां गॾु मिली करे येशूअ जी ठठोली करे संदसि जी बेइज़ती कई ऐं हुन खे शाही वॻो पाराए करे वापसि पिलातुस ॾांहुं मोकिले छॾींसि। उन ॾींहं ते हेरोद ऐं पिलातुस पाण में दोस्त थी विया। इन खां पहिरियों ॿिन्हिनि में दुश्मनी हुई। येशूअ जे लाइ मौत जी सज़ा जो हुकुम ॾियणु। इन खां पोइ पिलातुस मुख्य याजकनि, यहूदी सरदारनि ऐं माण्हुनि खे सॾु करायईं ऐं उन्हनि खे चयईं, तव्हां इन जे मथां इहो ॾोह हणी करे मूं वटि वठी आया आहियो कि हे माण्हुनि खे भड़काए थो। मां तव्हांजे साम्हूं हिन जी जांच कई आहे, पर जिन ॻाल्हियुनि जो ॾोह तव्हां इन जे मथां हणी रहिया आहियो, उन ॻाल्हियुनि जे बारे में मां त इन में कोई बि ॾोह न पातो आहे ऐं इन जे अलावा हेरोद बि इन में कोई ॾोह न पातो आहे। सो हेरोद इन खे मूं वटि वापसि मोकिले छॾियो आहे। इन अहिड़ो कोई बि गुनाह न कयो आहे कि हिन खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। सो मां हिन खे ख़ाली कुटाए करे छॾे थो ॾियांसि। पिलातुस खे हर साल फसह जे त्योहार जे मौक़े ते पंहिंजी रीतीअ मूजिबि माण्हुनि जी विनतीअ ते के हिक कैदीअ खे रिहा करणो पवंदो हो। तंहिं ते सॼी भीड़ रड़ियूं करण लॻी त येशूअ खे मारे छॾियो ऐं असांजे लाइ बरअब्बा खे छॾे ॾियो। बरअब्बा उहो माण्हू हुयो जंहिंखे यरूशलेम शहर में कंहिं फ़साद ऐं खून करण जे करे जेल में विधो वियो हो। पिलातुस येशूअ खे रिहा करण जी इच्छा सां वरी भीड़ खे मनाइण जी कोशिशि कई, पर उहे रड़ियूं करे ईअं चवण लॻा, इन खे क्रूस ते चाढ़ियो, इन खे क्रूस ते चाढ़ियो। उन खां पोइ पिलातुस टियों दफ़ो भीड़ खे चयईं, छो हिन कहिड़ो गुनाह कयो आहे? मां इन माण्हूअ में मौत जी सज़ा ॾियण जे लाइक़ु कोई ॾोह न पातो आहे। इन करे मां इन खे कुटाए करे छॾे ॾींदुमि। पर भीड़ ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे ईअं चवण लॻी कि येशूअ खे क्रूस ते चाढ़ियो। आख़िरकार उन्हनि जूं रड़ियूं करणु सफल थियूं। तॾहिं पिलातुस उन्हनि जी ॻाल्हि मञी वरिती ऐं उन खे पूरो करण जो फ़ैसिलो कयईं। सो पिलातुस संदनि जी इच्छा ते बरअब्बा खे, जेको फ़साद ऐं खून करण जे करे जेल में हो, उन खे त रिहा करे छॾियईं, पर उन येशूअ खे भीड़ जी इच्छा जे मुताबिक़ सैनिकनि जे हवाले करे छॾियईं। येशूअ खे क्रूस ते चढ़ायो वञणु। जॾहिं सैनिकनि येशूअ खे वठी पिया वञनि, तॾहिं उन्हनि शमौन नाले जे हिकिड़े कुरेनी वासीअ खे पकड़ियो, जेको पंहिंजे नगर मां यरूशलेम शहर ॾांहुं अचे पियो। सैनिकनि शमौन जे मथां क्रूस रखी छॾियऊं कि उहो येशूअ जे पोयां पोयां खणी हले। माण्हुनि जी वॾी भीड़ उन जे पोयां पोयां हली रही हुई। उन भीड़ में स्त्रियूं बि हुयूं जेके येशूअ जे लाइ रोवनि ऐं अफ़सोस पियूं कनि। येशूअ मुड़ी करे उन्हनि स्त्रियुनि खे चयईं, हे यरूशलेम जी धीअरूं, मुंहिंजे लाइ न रो, पर पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे ॿारनि जे लाइ रो, छाकाणि त उहे ॾींहं अची रहिया आहिनि जॾहिं माण्हू चवंदा, धन्य आहिनि उहे स्त्रियूं जेके बे औलाद आहिनि, धन्य आहिनि उहे कोकूं जंहिं जनमु न ॾिनो, ऐं धन्य आहिनि उहे थन्य जंहिं खीर न पियारियो। उन वक़्तु माण्हू पहाड़नि खे चवंदा त असांजे मथां किरी पओ ऐं पहाड़ियुनि खे चवंदा त असांखे ढके छॾियो। छोकी अगरि उहे मूं जहिड़े साए ताज़े वण सां ईअं था कनि त तव्हां जहिड़े सुकल वण सां छा छा न कंदा। सैनिकनि ॿिनि माण्हुनि खे बि येशूअ सां गॾु मारण जे लाइ वठी पिया वञनि। उहे ॿई माण्हू गुनहगार हुआ। जॾहिं उहे खोपड़ी नाले जी जॻहि ते पहुता त उते सैनिकनि येशूअ खे क्रूस ते चढ़ायूं ऐं ईअं ई संदनि उन ॿिनि गुनहगारनि खे बि क्रूस ते चढ़ायूं।
हिक खे यीशुअ जे साॼे पासे ऐं ॿिए खे हुन जे खाॿे पासे। यीशुअ चयो, हे पिता परमेश्वर, इन्हनि खे माफ़ कर, छोकी इन्हनि खे ख़बर कोन्हे कि हे छा करे रहिया आहिनि। तॾहिं सैनिकनि यीशुअ जे कपिड़नि खे पाण में विराए छॾण जे लाइ चिठियूं विधऊं। माण्हू उते बीह करे इहो सभु ॾिसनि पिया। यहूदी सरदार इहो चई करे यीशुअ जी ठठोली करण लॻा, इन ॿियनि खे बचायो। अगरि हे परमेश्वर जे तरफ़ां मसीह आहे ऐं उन जे द्वारा चूंडियल आहे त हाणे पंहिंजे पाण खे बचाए। सैनिक बि यीशुअ जी ठठोलियूं करण लॻा ऐं संदसि वटि अची करे सस्तो खटो दाख़रस ॾींदे चयऊंसि, जेकॾहिं तूं यहूदियुनि जो राजा आहीं त पंहिंजे पाण खे बचाए। यीशुअ जे क्रूस जे मथां बि लिखियलु हुयो, हे यहूदियुनि जो राजा आहे। यीशुअ खे स्वीकार करण वारो गुनहगार। जेके 2 गुनहगार यीशुअ सां गॾु क्रूस ते चढ़ाया विया हुआ, उन्हनि मां हिकु ॼणे उन जी बेइज़ती करे ईअं चयईंसि, छा तूं मसीह कोन्हीं? त पोइ हाणे पंहिंजे पाण खे ऐं असांखे बि बचाए। इन ते ॿिए गुनहगार उन खे दड़का ॾेई करे चयईंसि, छा तोखे परमेश्वर जो भउ कोन्हे? तूं बि त साॻी सज़ा ई थो भोॻीं। असांखे जेकी सज़ा मिली रही आहे उहा वाजिबी आहे, छो त असां जेको कयो आहे उन जो फल भोॻे रहिया आहियूं। पर यीशुअ त कोई बि गुनाह न कयो तईं। तॾहिं उन्हनि यीशुअ खे चयो, हे यीशु, जॾहिं तूं पंहिंजे राॼ में अचीं त मूंखे यादि कजांइ। तंहिं ते यीशुअ उन खे चयईंसि, मां तोखे सच थो चवां, तूं अॼु ई स्वर्ग लोक में मूं सां गॾु हूंदे। यीशुअ जी मौत। इहो लॻभॻि मंझंदि जो वक़्तु हो ऐं उन वक़्त खां वठी करे 3 बजे ताईं सॼे मुल्क में ऊंदाहि छायल रही। सिज जी रोशनी हली वई ऐं मंदर जो पर्दो विच मां फाटी करे 2 टुकड़ा थी वियो। यीशुअ वॾे आवाज़ सां पुकारे करे चयईं, हे पिता परमेश्वर, मां पंहिंजी आत्मा खे तुंहिंजे हथनि में थो सौंपियां। एतिरो चई करे हुन पंहिंजो साहु छॾे ॾिनई। रोमे सूबेदार जेको उते बीठो हुयो, जॾहिं हुन इहो सभु ॾिठो त उहो परमेश्वर जी स्तुति करे ईअं चवणु लॻो, बेशक ई इहो हिकु धर्मी माण्हू हुयो। ॾाढा ई माण्हू इहो किस्सो ॾिसण जे लाइ गॾु थिया हुआ, सो उहे इहो सभु ॾिसी करे पंहिंजी छाती पिटींदे घर ॾांहुं मोटी विया। पर उहे सभई ॼणा जेके यीशुअ खे जाती तौर सां सुञाणींदा हुआ, जंहिंमें उहे स्त्रियूं बि शामिल हुयूं जेके गलील क्षेत्रनि मां आयूं हुयूं, उहे परियां खां बीह करे इहो सभु ॾिसनि पियूं। यीशुअ खे क़बर में रखियो वञणु। उते यूसुफ नाले जो हिकिड़ो माण्हू हुयो जेको यहूदी महासभा जो हिकु सदस्य हो। उहो भलो ऐं नेक माण्हू हो। यूसुफ महासभा जे फ़ैसिले ऐं कमनि में पंहिंजो मत न ॾिनो। उहो यहूदिया क्षेत्र जे अरिमतिया नगर में रहंदो हो ऐं परमेश्वर जे राज जे इंतज़ार में हो। उन पिलातुस वटि वञी करे यीशुअ जी लाश घुरियईंसि। उन लाश खे क्रूस तां हेठि लाथईं ऐं उन खे सोटी कपिड़े जे कफ़न में लपेटे करे हिकु क़बर में रखी छॾियईं, जेकी चट्टान खे कटे करे खोटी वई हुई ऐं जंहिंमें कॾहिं कंहिंखे बि न रखियो वियो हुयो। उहो जुमे जो ॾींहुं हुयो, मतिलबु यहूदियुनि जी तयारीअ जो ॾींहुं ऐं सबद शुरू थियण वारो हो। जेके स्त्रियूं यीशुअ सां गॾु गलील मां आयूं हुयूं, उन्हनि यूसुफ जे पोयां पोयां वञी करे क़बर खे ॾिठऊं ऐं इहो बि ऐं कीअं यीशुअ जी लाश खे उन में रखियो वियो आहे। इन खां पोइ उहे मोटी करे वापसि शहर में आयूं ऐं लाश ते हणण जे लाइ ख़ुशबूदार शयूं ऐं अतुर तयारु कयूं। तॾहिं उन्हनि नियम जे मुताबिक़ सबत जे ॾींहं ते आराम कयूं।